अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी ज़रिए न्यूज़ खबर शामिल की पे न्यू शहर फ़िरोज़ एम ज़फ़र टगर जी रिपोर्ट मौजिब कंडियारो बरसा खानवान जी रवासी मिसमात नाहिद खातून रियाज़ हुसैन निज़ामानी नेशनल प्रेस क्लब नौशहर फ़िरोज़ पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधायो त 10 जनवरी आचर जे सुबुह 7 बजा जवाबदार बादशाह खुश्क शुएब खुश्क ऐं संदसि मामो वहीद निज़ामानी घर घिरी असांजी मासूम नियाणी तमन्ना खातून जंहिंजी उमिरि 9 साल आहे अगवा करे खणी विया आहिनि, जंहिंजी FIR असां खानवान जे थाणे ते कराई आहे, पर पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे सघे। बाअसर वांगार पुलिस वेही रही आहे। काल्ह सोशल मीडिया ते हथियारबंद जे ज़ोर ते असांजी मासूम नियाणीअ खां कूड़ो निकाह कराए बयान ॾियारायो वियो। वालेकुम वालेकुम सलाम। बाबा छा नालो आहे तव्हांजो? तमन्ना। कंहिंजी धीउ आहे? रियाज़ जी। किथे वेठल आहियो? खानवान। केरु आहियो पाण? निज़ामानी। अच्छा, हाणे तव्हां छा था चवणु चाहियो? असां इहो चवणु था चाहियूं, मां हिन सां राज ख़ुशी सां शादी कई आहे ठीकु आहे, कोरट में। ठीकु आहे। मूंखे हाणे पंहिंजे माइटनि मां ख़तरो आहे। अच्छा, मुंहिंजे पीउ मां ख़तरो आहे, उनजो नालो आहे रियाज़। मुंहिंजे वॾे भाउ मां ख़तरो आहे रिज़वान। हा। चाचनि मामनि में सभिनी में ख़तरो आहे। मुंहिंजे मामे जो नालो आहे नंढे जो अरशद, मुंहिंजे वॾे मामे जो नालो आहे राशिद, मुंहिंजे नाने जो नालो आहे याक़ूब। अच्छा, हाणे उहे तव्हांखे धमकियूं था ॾियनि? हा, उहे मूंखे धमकी था ॾियनि। अच्छा, मौतमार धमकियूं आहिनि? बाबा SP DSP खे तव्हां छा था चवणु चाहियो? असांखे तहफ़ुज़ कयो, असांजी जान खे ख़तरो आहे। जवाबदार बाअसर आहिनि जेके चोरुनि ऐं फुरियूं कंदड़ आहिनि। खानवा पुलिस जवाबदारनि सां मिलियल आहे। असीं ग़रीब मिसकीन आहियूं। असां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद, SSP न्यू शहर फ़िरोज़ समेत वसवारनि खे अपील था कयूं त मामले जी साफ़ शिफ़ाफ़ इंक्वायरी कराए इंसाफ़ करायो वञे ऐं जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे पिणु सख़्तु सज़ा ॾिनी वञे। असां सां इंसाफ़ करायो वञे ऐं नियाणी जल्द अज़ जल्द असांखे आज़ादु कराए ॾिनी वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं अहम ख़बरूं। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा विन न्यूज़ HT चैनल।